हेलो वसीमा। अरे यार चाल अकेला तेरा याती सफा याती ओके भैया सफा ओके याती कभी आए कराची में फोन बोनी ने कहे शो बारा कल आयो मैं। अच्छा हाँ थोड़ी बहुत सी छुट्टी मिली ना कोरोना है का छुट्टी वुट्टी मिली वैसा घुमा वसीम दे दोस्त दे यार कल तो करे आने को ना बस अचड़ो हले यार आने नहीं बड़ा मन चिया पे काल बाल केंदा वन काला न मिस्तारा न मैसेज मकर भी प्यारे से याद आओ बस आ क्यों हाँ पापा ये बेवकूफी माद मना के ना मुर्दो ही नहीं ना सही था लंदा ना बस माशा सही जो बुझा किए है तू बता सफा याती किए कराची हाल माल तो मज़ो हुयो पर पंहिंजे शहर खां मज़ो ई न पियो अचे है सफ़ा न अरे करी आए तू मां हाणे आयो आहियां सफ़ा अच्छा हा पाणी त चएसि अरे दिया अरे अरे बाबा पानी खणी आवे मेहमान आवे तो खबर ही ना है एड़ा मतलब लगा यकीन करे बस सिर्फ पापा ही बेवकूफी करे भाई जो प्यार बर्दाश्त क्या बनन ठीक है मेहरबान ठीक है बदल बार बार और मथे कमरे की सफाई के जाए कल भी मान कुछ न चयो मैं सही है ना एड़ा बढ़िया हाणे ॿुधाए छा पियो चए सर दवा बि वठणी आहे ऐं नंढड़े जी स्कूल जी फीस बि आहे ऐं जॻह बि मसवाड़ ते सर हुनखे ॾियणो आहे पहिरीं जी 5 तारीख़ खां त वॾे साहब सां ॾींदोमांव पैसा हाणे त पगार वरिती युवा काॾे वई मिट ख़तमु करे छॾी हलण हल भाई हिन ॻाल्हि खे पोइ ॾिसूं था महीनो गुज़रे थो पगार महीनो गुज़रे थो पगार हला थी सफ़ाई करे छॾिजांइ वॾे कमरे जी बि वाए त ने नौकर खे तव्हां बिहारियो छो था इहा ई त बेवकूफ़ी आहे न पप्पा जी मना करे मां करे पंहिंजे मना पप्पा करे खे करे चयमि त न ॾिसो। बिहार कोई बि हुन मुंहिंजी ॻाल्हि ॿुधी त कोई न बिहारियईं तव्हां जेके हो हिकु हो वरी उते बिहारे ॾिनई यार ॻाल्हि ॿुधाए न ॿुधा। कसम खणी ॻाल्हि थो कयां मुंहिंजो हिननि ते यकीन हूंदो ई न आहे पर बाक़ी सही थो थिए पप्पा जे करे हुनखे बर्दाश्त कयूं वेठो आहे नंबर ॿी ॻाल्हि पहिरीं पगार थी पहिरीं खुदी सफ़ा विया थी काॾे हुजे क्लास त रखी आहे हेलो जी जी अच्छा ठीक है बस अचूं था चलो ठीक है पाणी ॾेई हली वञे क्लास थो थिए न छा साईं सफ़ाई थो कयां अंदरि कमरे जी गिलास जॾहिं बि महिमान हुजे न अलाए केतिरा था तोखे सम्झायो पहिरियों पाणी पीआरण जे मथां बींदो कर अलाए कहिड़े क़िस्म जो माण्हू आहे यार तूं त अहिड़ा ॿीहर अॻिते न बिहारिजो आया त अथव सफ़ा ॾिस पाणी पीतमि को बि वियो हलियो होॾे वियो अलाए काॾे वियो अलाए दोस्त था अचनि सॼो गाना ॿियो हाल या भाई छा हाल आहे कहिड़ा तबियत सही आहे भाउ अथव नंढो हा नंढो भाउ माशाल्लाह वॾो थी वियो आहे इलाही हाँ हा हलां तूं ॿुधाए पायो अल्हम्दुलिल्लाह तव्हां ॿुधायो पढ़ाई वढ़ाई सही थी हले न जी जी सफ़ा अल्हम्दुलिल्लाह हिन बुनो थींदा भाउ हे दोस्त आहे दोस्त अच्छा मिलियो आहे न मिलियो माशाल्लाह वॾो बस थी वियो आहे खेचले पबजी तक लगी पई है पबजी न खेॾ न हलाने हल मानन तो हल माशाल्लाह नंढड़ो ॾिसियो माण्हू वॾो थी वियो आहे इलाही यार हल हलो ॾिसो ॿार छा कर दो हा ठीक आहे पोइ मां अब तो कर यार अब तो ही न कर बस टाइम थी वियो वरी मां अचां रे जी न त ला भलाई कर मोबाइल गाड़ी में सर कुझु विसरियो छा मोबाइल ते पई काॾे हुई सर मोबाइल त मां न ॾिठी ॾिसो छा आहे तूं छा कंदो आहे बाक़ी तूं हिते मोबाइल हाणे सिर्फ़ु ईअं वियो आहे मोबाइल पिया घुम काई तोखे सम्झ में आई ॻाल्हि सम्झ में ईंदी अथई न ईंदी अथई अलाए केतिरा दफ़ा मां तोखे ईअं बर्दाश्त करे चुको आहियां साईं सां ग़रीब मञूं था मुलाज़िम तव्हांजा लेकिन चोर न आहियूं हा मञूं था असांजा अबा ॾाढा मुलाज़िमी कंदा हुआ लेकिन अॼु ॾींहुं ताईं कंहिंजो सामान त छा हिकिड़े रुपए जी टाटी पाई बि न खई आहे असांजे ज़मीर खे तव्हां अॼु धिको ॾिनो आहे वॾो लोॾो ॾिनो आहे साईं इहो असांजो पुटु आहे तव्हां बस कर रे ख़बर आहे तव्हांजी केतिरा तव्हां शरीफ़ आहियो अॻे दफ़े बि ईअं कई हुई न चार्जर कयो हुई छा कयो हुई
चार्जर छा चार्जर चोर लॻूं था असां तव्हांखे असांजी ग़रीबत जो साहब तव्हां एॾो वॾो फ़ाइदो वठो था ठीकु आहे इहा ॻाल्हि मां शिकायत कंदुसि वॾे साहब वटि पर हिन वक़्तु मां तव्हां सां नथो ॻाल्हाए सघां छो जो तव्हां मुंहिंजा नंढा साहब हो वॾे साहब खे मुंहिंजी सॼी ख़बर आहे त मां केतिरो हुआ शरीफ़ आहियां या चोर आहे बदमाश आहे बहरहाल अॼु असांजी ग़रीबत ते तव्हां वॾो दाग़ ॾिनो आहे इहो दाग़ इहो हिते सीने में जेको छापिजी आहे उहो हिकु अलाह थो ॾिसे ॿियो कोई नथो ॾिसे हले हले तव्हां निकिरी वञा मुंहिंजे खां कोई बात तव्हां पोइ ग़लति लफ़्ज़ न निकिरी वञे तोसां ॻाल्हाए करे मां पंहिंजी बेवकूफ़ी आई आहे वॾी हले वञे तव्हां निकिरी वञ कमु करे आई न पगार ॾेई थकी पिया वतन था मज़ूरनि जे मथां दामान कंदा हली पियासीं असां बि ख़बर आहे 6 महीननि जी पगार राही वेठा हो कंहिं ग़रीब जी ख़बर पियो थी वठी आऊं बसि पूरो करे छॾियां हेॾी पंहिंजे पर ईअं कमु त निकितो 6 महीननि जो कमु थी वियो वाह वाह विसरी वई आहे हल ख़ैर पघारूं उहे मिलनि कोन थियूं मिड़े 6 महीननि जो बंदोबस्तु थी वियो बाक़ी वॾे साहब सां ॻाल्हाईंदासीं ठीकु आहे अधु भरे आयो अथई नौकरानी इहो कमु अथई सर हेॾी हेॾी मूंसां गॾु बि ॾिसंदी रहे हेॾी